कानड़ा बिरादरी सां इहो लगातार सिलसिलेवार सिलसिलो हले पियो। कॾहिं उन्हनि जूं सोलर प्लेटूं चोरी करणु, कॾहिं उन्हनि जूं गाॾियूं चोरी करणु, कॾहिं उन्हनि जे प्लेटनि खे टोड़णु, कॾहिं उन्हनि खे धमकियूं ऐं दाबा ॾियणु। इहो टाइम हाणे ख़तमु थी चुको आहे। असीं इन सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं त कंहिंजूं वफ़ादारियूं तब्दील करण लाइ उन्हनि जे बचनि जी रोज़ी खसियो। इहा सियासत आहे। इन सियासत के असीं रद्द था कयूं ऐं पूरो कोस्तान इन सियासत के रद्द करे चुको आहे। बाक़ी जेके इन में इन्वॉल्व आहिनि, चोर आहिनि, तारीख़ी चोर आहिनि, इहे इन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे, गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असां मज़लूमनि जा साथी आहियूं, मज़लूमनि सां गॾु बीहंदासीं। जे जाइज़ FIR इन्हनि जी FIR न कटी वई त असां मोटरवे ते बि इंशाअल्लाह धरणो हणंदासीं। कानड़ा बिरादरी अकेली न आहे, उन्हनि सां लगातार ज़ुल्म जो सिलसिलो हले पियो ऐं उन में कुझु वाठा आहिनि जेके उन्हनि खे लगातार प्रेशराइज़ करे रहिया आहिनि त तव्हां शमूलियत कयो, तव्हां भोतार ॾांहुं हलो। बाबा जॾहिं भोतार चोरियूं थो कराए, हर शइ कराए थो, ज़मीननि ते कब्ज़ा कराए थो, त पोइ असां उन भोतार वटि छो वञूं जंहिं वटि असांजो फ़ैसिलो ई नथो थिए। लगातार अलाए केतिरियूं धुरियूं आहिनि जिन जा अॼु ताईं फ़ैसिला रुकिया पिया आहिनि सिर्फ़ु इन ई सिलसिले में। त बाबा अमी असां वटि शमूलियत कयो, हीअ कयो। असां कोस्तानी खे पंहिंजा हक़ ॾियारियो। असांजा स्कूल एजुकेशनूं का शइ कान्हे ऐं उन खां पोइ रहियो खोयो असांजे घरनि ते जेके असीं रोज़ी पिया कयूं उन्हनि ते धाड़ा। असीं सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत था कयूं। असीं सुप्रीम कोर्ट खां ऐं पंहिंजो हाई कोर्ट चीफ जस्टिस खां असीं इहा अपील था कयूं त सोमोटो नोटिस वठी इन्हनि जे ख़िलाफ़ु FIR दाख़िल कई वञे। ॿी सूरत में असां मोटरवे ते धरणो हणंदासीं।